करबला जी शहीदनि जी यादि में हिन साल सन 1446 हिजरी में मौला हुसैन अलैहिस्सलाम जी आज़ादारी में इज़ाफ़ो ॾिठो वियो। जामशूरी जूं फ़िज़ाऊं या हुसैन जी सदाउनि सां सदमे में रहियूं। रिपोर्ट मंज़ूर कालरो। अल मुस्तफ़ा लाइब्रेरी ऐं वेलफेयर सोसाइटी जे प्लेटफॉर्म तां जामशूरी ऐं भरपासे जे इमाम बारगाहुनि तोड़े औताकनि ऐं रस्तनि ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि बहादुर साथियुनि खे अज़ीम शान ऐं बावकार अंदाज़ सां भेटा पेश करण वास्ते अशरा, मजालिस, सबीलूं, जुलूस, शबीहूं ऐं मातमदारी जा इंतज़ाम कया विया। दर्जननि जे हिसाब सां मौला जा अलम पाक घरनि ऐं नवनि पिड़नि ते नसब कया विया। न्याज़ ऐं सबीलुनि में शियनि खां वधीक सुनी बिरादरान इज़ाफ़ो कयो। मजलिस ऐं पिड़नि में पिण शिरकत जो तादाद इंसानी सोच खां मथे नज़र आयो। उर्दू जे हिकु शाइर बजा फरमायो, इंसान को बेदार तो हो लेने दो, हर कौम वो कारेगी हमारे हैं हुसैन। जामशूरी में बर्पा थियल केतिरनि ई मजलिसुनि खे ख़तीब आले मोहम्मद सलम, जिन में प्रोफेसर सैयद फरमान अली शाह समेत ॿियनि ज़ाकिरनि में मौलाना हिम्मत अली, मौलाना बिशारत अली, सैयद ताज अली शाह मुसवी जिन ख़िताब फरमाया ऐं मक़ामी नुहा पढ़ंदड़नि पंहिंजे अंदाज़ सां मातमदारी करे दरे आले मोहम्मद ते पंहिंजियूं ड्यूटियूं सरअंजाम ॾिनियूं।